मेहर खां ख़बर शामिल कयूं पिया। सारंग जयताल जी रिपोर्ट मुताबिक़ हुरनि जे रूहानी पेशवा पीर सदरुद्दीन शाह राशिदीअ सां मेहर तालुक़े जे मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि जी मुलाक़ात। मेहर तालुक़े जे गादी नशीन पीर मोहम्मद शाह राशिदी, पीर हिफ़्ज़ुल्लाह शाह राशिदी, एडवोकेट अदनान सरफराज़ जयताल, अफसर शाह राशिदी वफ़द जी पीर साहब पागारा सदरुद्दीन शाह खुशगवार माहौल में मुलाक़ात थी। मेहर तालुक़े जे राशिदी ख़ानदान जे गादी नशीन पीर मोहम्मद शाह राशिदी, पीर हिफ़्ज़ुल्लाह राशिदी जी ख़िदमतुनि खे साराहियो। पीर साहब पागारे वधीक ॻाल्हाईंदे चयो त मेहर शहर माई मिठाईअ सां गॾु हिकु मुहबती महिमान नवाज़िन जो शहर आहे। मेहर तालुक़े में जेकी बि बिरादरियूं रहनि थियूं उहे सभु बिरादरियूं मेहर तालुक़े जे लाइ रौनकूं आहिनि। वधीक पीर मोहम्मद शाह राशिदी चयो त असांजो पीर साहब पागारे सां हिकु घरू पुराणो सफ़र रहियो आहे। पीर साहब पागारे ख़ानदान जो मुल्क क़ौम लाइ अने ख़िदमतूं आहिनि। आख़िर में एडवोकेट अदनान सरफराज़ जयताल पीर पागारे सदरुद्दीन शाह जी ख़िदमत में मुल्क क़ौम जे बहितरीअ लाइ दुआ जी नेक ख़्वाहिश कई। उन मौक़े ते पीर पागारे सदरुद्दीन शाह राशिदी साहिब चयो त अल्लाह साईं असां सभिनी जो निगहबान मददगार आहे।